पखी पेर तित टमके बाहिड़ी ॿियो ॿारींदो केर खावड़ की खीर। सिंध यूनिवर्सिटी समूरियूं कौमपरस्त जमायतूं सोशलिस्ट जमायतूं ऐं सिंध यूनिवर्सिटी जे बाशऊर शागिर्दनि खे हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंध जी सेक्युलर रवायत। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त स्पीकर थोरो अॻियां थियण लॻनि जेके अतियूं आख़िर ताईं बीठियूं आहिनि असांखे ज्वाइन न करे सघियूं आहिनि या जेके शागिर्द बीठा आहिनि कि वजह सां ज्वाइन न करे सघिया आहिनि त उन्हनि ताईं असांजो पैगाम पुॼे। असां अदी ते पैगाम पुॼाइण आया आहियूं पंहिंजो। असांखे मुले खां तकलीफ़ कोन्हे का। मुलो पंडित इबादत गाहुनि में वञी करे इबादतूं कनि असांखे तकलीफ़ कोन्हे का। पर अगरि जेकॾहिं मुलो सिंध जे सेक्युलर रवायतुनि ते सिंध जी सेक्युलरिज़म ते हमलो कंदो असांखे तकलीफ़ थींदी। असां मुले खे तकलीफ़ ॾींदा। ऐं मुल्लो बि यादि रखे त हीअ धरती सिंध धरती जीएम सैद जी उहा धरती आहे जेका हज़ारनि सालनि खां सेक्युलर रवायतूं बरक़रार रखंदी अचे पई। हिननि जे असां असांजी धरती ते उहो लतीफ़ आहे जेको पिणु सेक्युलरिज़म ॿुधाए थो। असां अॻु में बि तव्हांखे ॿुधायो हो शहीद अवल महाराजा ॾाहिर खां वेंदे सूर्या बादशाह ताईं ॿई असांजा क़ौमी शहीद आहिनि। मज़हब कहिड़ा हुजनि सिंध जा हुआ ॿिन्हिनि सिंध लाइ शहादतूं ॾिनियूं आहिनि। ॿई असां लाइ बराबरि आहिनि। त हिन मां तव्हांखे सम्झणु घुरिजे त हीअ सिंध मज़हबनि खां मथां ई आहे। हीअ इंसानियत मज़हबनि खां मथां ई आहे। हीअ जेका धरती आहे इहा कई मज़हबनि जी धरती रही आहे। रुगो के हिकिड़े फ़क़ति हिकिड़े मज़हब जी न आहे रही। चवंदा आहिनि बाबुल इस्लाम सिंध बाबुल इस्लाम न आहे रही। बाबुल इस्लाम खां पहिरियां त सिंध में हिंदू बि रहिया ॿुध बि रहिया। उहे हिन धरती जा वारिस कोन्हनि छा? तो मुला इहा शइ पंहिंजे ज़हन में रखे छॾियो। अॼु सिंध यूनिवर्सिटी मां साईं जीएम सैयद जे ख्वाबनि जी साबिया सिंध यूनिवर्सिटी तव्हांखे पैगाम ॾेई रही आहे त तव्हां पंहिंजी इंतहा पसंदी बंदि कयो। सिंध यूनिवर्सिटी तव्हांखे कॾहिं क़बूल न कंदी। अगरि तव्हांखे इबादतूं करणियूं आहिनि त पंहिंजियूं मस्जिदूं ऐं मंदिरूं वञी वसायो। ख़ुदा ऐं इंसान जे विच में जेको मज़हब आहे इहो इनफरादी मामिलो आहे उन्हनि जो। मुल्ले खे हिमत न आहे हुननि जे विच में ॻाल्हाए। जेकॾहिं मुल्लो ॻाल्हाईंदो त असांखे तकलीफ़ थींदी। छो जे करे असां ॼाणियूं था असांजे अॻियां वॾा मिसाल मौजूदु आहिनि। कराची यूनिवर्सिटी जो मिसाल हुजे जिथे जमियत जा गुंडा सिंधी नौजवाननि ते इन करे ई तशदुद कंदा आहिनि त उहे सेक्युलर ख़्याल जा माण्हू आहिनि। उहे जीएम सैयद जो पोइ लॻा आहिनि। कराची यूनिवर्सिटी जे भितुनि ते चैकिंग करे वञनि था त जेका औरत पर्दो नथी करे उहा शैतान जी औलाद आहे। लतीफ़ जे बेटनि जी बेहुरमती कनि था। अरे मुल्ला तोखे कहिड़ी ख़बर लतीफ़ छा आहे? लतीफ़ सेक्युलरिज़म खे की थो ॿुधाए? तोखे कहिड़ी ख़बर? तूं त उहो ई मुल्लो आहीं जेके तबलीग ते निकिरंदो आहीं त हज़ारनि जो जर्स खणी निकिरंदो आहीं हज़ारनि जी मंशात खणी निकिरंदो आहीं। असां सोशल मीडिया जा कटियल कोन आहियूं। असां अख़बारुनि में पढ़ूं था तव्हांखे सोशल मीडिया में ॾिसूं था घणा तव्हांजे केस दर्जनि तव्हां मंशात करण में फाथा आहियो। तव्हां त उहे असांजे आया आहियो जेके तव्हां मस्जिदुनि जो एतिराम कोन था कयो। तव्हां मस्जिदुनि में जाती कयो था। असांजे तइलीमी इदारनि में अची तव्हां असांखे ॿुधाईंदो भाई कीअं हलणो आहे। तव्हां असांखे मोहम्मद ॿुधाईंदो कीअं हो। असां ॼाणियूं था असां पंहिंजा नबी ॼाणियूं था असां पंहिंजा ख़ुदा बि ॼाणियूं था। जेकर तोखे ॿुधाइणो आहे त इहे मस्जिदुनि में हलियो वञ। हे तइलीमी इदारनि खां निकिरो। हीअ तइलीमी इदारा निज सेक्युलर बुनियादनि ते अॼल आहिनि जिथे साइंस ऐं एक्सपेरिमेंट तजुर्बा कया वेंदा आहिनि। तव्हां जिन्हनि रवायतुनि खे बरक़रार कोन रखंदा आहियूं। असां तव्हां असां वॾा फेल थी चुका आहियो। अरे तव्हां त उन्हनि जा पोइ लॻायो जेके आलमी दहशतगर्द हुआ उसामा बिन लादेन ख़ालिद महमूद ख़ालिद मसूद हो ऐं मुला उमर हो। तव्हां त उन्हनि जा पोइ लॻायो जेके आलमी दुनिया ते दहशतगर्द सॼा वञनि था। तव्हां उन्हनि खे हिते पनाह ॾिनियूं। असांखे कोन्हे ख़बर तव्हां हिते छा करणु चाहियो था। असांखे बिल्कुलु ॼाणूं था तव्हां असांजे इदारनि जो हथरादू माहौल ख़राब कराए हिते तव्हां असांजे शागिर्दनि खे पाण में विढ़ाइणु चाहियो था। तव्हां शागिर्द इहा शइ ज़हन में रखो ऐं इहो पैगाम ॾियो त हीअ सिंध यूनिवर्सिटी हीअ सिंध धरती सेक्युलर धरती आहे जेका सभिनी मज़हबनि जी माउ आहे। न कि फ़क़ति हिकिड़े मज़हब जी। हिते जो रहंदड़ हिंदू असांजो भाउ आहे
सोशल मीडिया ते ॾिसी अचा ऐं वरी सही नाकाम कोशिश ते न कजा अॼु सिंध यूनिवर्सिटी तव्हांखे इन इदारनि खां ॿाहिरि धिके छॾियो तव्हां भले इंतिज़ामिया सां गॾु असांजे इदारनि में घिरियो पर असां तव्हांखे सुठा हणी पंहिंजे इदारनि खां ॿाहिरि कढी छॾियो ऐं इंतिज़ामिया अॼु भरपूर कोशिशूं कयूं उन्हनि जो मुल्हनि जो साथ ॾियण जे लाइ असांजा सामान रोकियनि ईटो सामान रोकियनि ऐं जेको बि कयनि ठीकु आहे तव्हांखे करिणो आहे कयो असांजे वसीला एतिरा कोन्हनि के जो असां बार बार शयूं अरेंज करे सघूं या स्क्यूटर थियनि पर असां पंहिंजे मक़सद सां सॼा आहियूं तव्हांखे रोकणो आहे रोकियो असां अॼु बीठा आहियूं जीअं सभु चवंदो हो त असां अहिड़ो सेक्युलर माहौल चाहियूं था जेको हर मज़हब जी इज़त हुजे असां वटि ईसाई जी बि इज़त हुजे असां वटि हिंदुअ जी बि इज़त हुजे असां वटि मुस्लमाननि जी बि इज़त हुजे ऐं हा असां उहे ई वाकई सेक्युलर माण्हू आहियूं सिंध जा उहे रवादार माण्हू आहियूं जेके हज़ारनि सालनि खां मज़हबी रवादारी सां गॾु अॼु तव्हां जेका बीठा आहियूं ऐं आख़िरी शेर न पंहिंजी जॻह वठंदुसि अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पयूं कालू भला कल्ब सी तॾहिं दित चयो ते